हिंदी फिल्म सिनेमा में फिल्म चाहे लो बजट जी हुजे या हाई बजट जी, फिल्म जी कामयाबी ऐं नाकामी जो फैसलो फिल्म बीनन वटि हूंदो आहे। फिल्म लवर्स के का फिल्म पसंद आई त हिट, अगर ना पसंद आई त पोइ फ्लॉप। पर जॾहिं ॻाल्हि अचे थी त का मूवी माण्हू ॾिसे छो, त हुन में सभ खां पहिरियां फिल्म जी कहाणी या स्क्रिप्ट ते गौर कजे थो। अगर फिल्म में का कहाणी आहे ऐं फिल्म ॾिसंदड़नि खे मूवी पसंद अचे थी त फिल्म सुपर डुपर हिट। पर जिते फिल्म जी कहानी के स्क्रिप्ट स्ट्रॉन्ग बनाए थो, उते ही फिल्म जो म्यूजिक भी वडी अहमियत जो हामिल आहे। फिल्मन में आइटम सॉन्ग को नओ तजुर्बो न आहे। पुरानी फिल्मन में भी आइटम सॉन्ग्स हूंदा हुआ, पर आइटम सॉन्ग जो फिल्म जी कहानी सां बराह रास्त वास्तो हूंदो हो। राज कपूर भी पंहिंजी फिल्मन में आइटम सॉन्ग पेश कया। गानो मेरा नाम चुन चुन चू बाबा चुन चुन चू, नाम चिन चिन चू बाबा चिन चिन चू, रात चांदनी में और तू, हेलो मिस्टर हाउ डू यू डू। मेरा नाम चिन चिन चू बाबा चिन चिन चू, रात चांदनी में और तू, हेलो मिस्टर हाउ डू यू डू बाबा। एंड डॉन जो गानो ये मेरा दिल प्यार का दीवाना, ये आइटम सॉन्ग ही आहिनि। मेरा दिल यार का दीवाना, दीवाना दीवाना प्यार का परवाना, आता है मुझको प्यार में ढल जाना, मुश्किल है प्यारी तेरा बच के जाना। ये मेरा दिल यार का दीवाना, ये मेरा दिल यार का दीवाना। फिल्म बॉबी जो गानो ए फसा जेको अरुणा ईरानी ते पिक्चराइज आहे, पर अरुणा ईरानी ते आइटम सॉन्ग्स जो सिलसिलो नथो रुके। जवानी के बीच का बड़ा बुरा होता है एक साथ। माधुरी दीक्षित जो दौर आए तो हुन फिल्म तेजाब में 1 2 3 ऐं फिल्म बेटा में धक धक करने लगा जड़ा आइटम सॉन्ग्स पेश कया। वरी फिल्म चाइना गेट में छम्मा छम्मा ऐं दिल से में चल छैया छैया जहिड़नि गाननि अॼु जे आइटम सॉन्ग्स लाइ बुनियादूं फराहम कयूं। दरअसल आइटम सॉन्ग हूंदो छा आहे, इन जी डेफिनेशन हिंदी सिनेमा में इहा आहे त हीरो या हीरोइन घट आउटफिट्स इस्तेमाल कंदा आहिनि। आइटम सॉन्ग में म्यूजिक अपबीट ऐं डांस खुली करे कबी आहे। अहिड़ो हिकु मिसाल शाहरुख जो दर्दे डिस्को भी आहे।
वो हसीना वो नीलम परी कर गई कैसी जादूगरी, नींद इन आंखों से छीन दी है, दिल में बेचैनियां है भरी। वो हसीना वो नीलम परी कर गई कैसी जादूगरी, नींद इन आंखों से छीन दी है, दिल में बेचैनियां है भरी। मैं बेचारा हूँ आवारा, बोलो समझा हूँ मैं ये अब किस किस को, दिल में मेरे है दर्द डिस्को, दर्द डिस्को, दर्द डिस्को, दिल में मेरे है दर्द डिस्को, दर्द डिस्को, दर्द डिस्को, दिल में मेरे है दर्द डिस्को, दर्द डिस्को, दर्द डिस्को, दिल में मेरे है दर्द डिस्को, दर्द डिस्को, दर्द डिस्को। अॼुकल्ह जी फिल्मनि में आइटम सॉन्ग जो बराह रास्त फिल्म सां को तालुक नथो हुजे, पर अहिड़ा गाना फिल्म में इन करे विधा पिया वञनि त जीअं फिल्म ॾिसंदड़ पंहिंजो पाण फिल्म ॾिसण ते मजबूर थी पवनि। हिंदी फिल्म सिनेमा में फिल्म के हिट कराइण जो सुपर हिट फार्मूलो आइटम सॉन्ग की शक्ल में मौजूद है। दबंग जी मुन्नी उन जो ताज़ा मिसाल है। दबंग की कामयाबी में जेतिरो हिस्सो मलाइका अरोड़ा ऐं सलमान खान जो ॻणियो वञे थो, ओतिरो ही फिल्म जे गाने मुन्नी बदनाम जो भी आहे। पर दबंग जी मुन्नी अञा बस न कई हुई त तीसमार खान जी शीला अची वई ऐं शीला जी जवानी अहिड़ो समा पैदा कयो त फिल्म शाइकीन पंहिंजो पाण ई सिनेमाउनि जो रुख करण लॻा। मुन्नी ऐं शीला जे ॾिसंदे ई ॾिसंदे दीपिका पादुकोण दम मारो दम में साम्हूं अची वई। जेतोणीकि इन गाने ते तनकीद हली रही आहे, पर तनकीद हर आइटम सॉन्ग जी सूंहं हुजे थी। फिल्म पंडितनि जो चवणु आहे त आइटम सॉन्ग्स जो जादू अञा कुझु ॾींहं ईअं ई छायल रहंदो। इन करे फिल्म साज़ ऐं हिदायतकार अहिड़नि गाननि जी बदौलत जल्द खां जल्द ऐं वधि खां वधि पैसा कमाइण चाहिनि था त जीअं किथे अगरि इहो जादू थधो पइजी वियो त वठण जा ॾियणा बि पइजी सघनि था।